मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतु लिलमुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल अल्लाहु तआला वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़िर लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़िर अतीउल्लाह व अतीउर रसूल सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, शहनशाह बादशाह आहे, उन जी हुकूमत पूरी सरज़मीन जे मथां हले थी। उन अल्लाह ताला जो वॾे में वॾो पहिरियों एहसान इहो आहे त अल्लाह ताला असांखे इंसान बनायो, अल्लाह ताला असांखे मुस्लमान करे पैदा कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो। ऐं इन खां बाद में अल्लाह ताला असांखे नेकी जे तरफ़ राग़िब कयो। ये यकीन तौर ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फ़ज़ुल आहे मोमिननि जे मथां ऐं मुसलमाननि जे मथां त उन अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मंझां असांखे पैदा कयो ऐं इन खां बाद में असांखे हक़ वारे मज़हब ते अल्लाह ताला हिन टाइम रखियो आहे। दुनिया जे अंदरि काफ़ी मज़हब आहिनि, सवनि जी तादाद में दुनिया में मज़हब आहिनि। सवनि जी तादाद में जेके मज़हब आहिनि उन में जेके बि इंसाननि जो समंदरु आहे, यकीन तौर ते जेकॾहिं उन्हनि वटि क़ुरान ऐं हकीम जी तालीमात नाहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत उन्हनि वटि नाहे, त यकीन तौर ते उहे दुनिया में भी गुमराह आहिनि ऐं आख़िरत में भी गुमराह आहिनि। अल्लाह ताला जेको वाइदो कयो आहे आख़िरत जो, अल्लाह ताला जेको वाइदो कयो आहे जन्नत जो, अल्लाह ताला जेको वाइदो कयो आहे आख़िरत में बुलंदी जो, उहो अल्लाह ताला मोमिननि सां कयो आहे, मुसलमाननि सां कयो आहे। बाक़ी दुनिया जो इंसान कहिड़े बि मज़हब खे फॉलो करे थो, थोरे टाइम जे लाइ उहो राहत खे सुकून खे ॾिसंदो ऐं आख़िरत में उन जे लाइ तमामु वॾी मुश्किल आहे, मुशक़त आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मुसलमान जो मिसाल दुनिया जे अंदरि हिकु क़ैद खाने वांगुरु आहे ऐं काफ़र जो मिसाल दुनिया जे अंदरि बादशाह वांगुरु आहे। यानी बादशाह जो मिसाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन एतबार सां ॾिनो त काफ़र खे जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि रोक टोक नाहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन नाहे त उहो काफ़िर वञी करे ज़िना करे, शराब पीए, क़त्ल करे, मासियत करे, उनखे उनजो मज़हब जेको आहे रोके नथो। दुनिया में छा बि कंदो वते उनखे उनजो मज़हब जेको आहे पाबंद नथो बनाए। हा तव्हां मुसलमाननि कलमो भरियो, ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार कयो त तव्हांजे मथां हाणे हद जेको आहे जारी थी वई। तव्हांखे तव्हांजा आलिम ॿुधाईंदा
त जेको शराब जे वेझो नाहे वञिणो, तव्हांखे तव्हांजा आलिम ॿुधाईंदा त ज़िना जे क़रीब नाहे वञिणो, तव्हांखे तव्हांजा अहले इल्म ॿुधाईंदा त सूद जे तरफ़ नाहे वञिणो। हे त मां चंद शयूं बयानु कयूं आहिनि। इन खां अलावा जेके बि शयूं आहिनि मासियत वारियूं, उन खां असांखे पंहिंजा अहले इल्म रोकींदा आहिनि। कहिड़े ज़रिए सां रोकींदा आहिनि त क़ुर जी तालीमात खे उहो पढ़ी करे ऐं पोइ ॿुधाईंदा आहिनि त हिन शयुनि ते अलाह ताला जो गज़ब तव्हांजे मथां ईंदो ऐं हिन शयुनि ते अलाह ताला नाराज़ थींदो। इन एतबार सां उहो आलिम उन सियाक ऐं सबा खे हदीस जे पूरे निचूड़ खे कढी करे ऐं पोइ जेको बयानु करे छॾींदा आहिनि। जीअं राति मां पंहिंजे दर्स जे अंदरि इहा ॻाल्हि कई हुयमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां जहालत जो तमामु ज़्यादा में ज़्यादा वॾे में वॾो उरूज हुयो। इंतिहाई वॾी जहालत हुई। एतिरी जो जहालत हुई त उन्हनि खे इहा बि तमीज़ न हूंदी हुई त उन्हनि जो जेकॾहिं हक़ी सॻो पीउ इंतकाल करे वञे, मरी वञे, त कुफ़ुर जे ज़माने में उहे पंहिंजी सॻी माउ सां निकाह कंदा हुआ। यानी हे त हाणे असां ॿुधी करे बि असां हैरान था थियूं त यार अहिड़ो भला जहालत वारो अहिड़ो बि ज़मानो हुयो छा भला, जो सॻो पीउ मरी वियो। इन खां बाद में जहालत जे ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया न आहिनि, पर दुनिया जे अंदरि इहो रिशो आम हुयो। सॻी माउ सां जेको उहो निकाह कयो वेंदो हुयो। यानी मालूम थिए थो एतिरी वॾी जहालत हुई। पोइ अलाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां अलाह ताला असांजे तरफ़ इल्मु मोकिलियो, शरीयत मोकिली। ऐं उहा शरीयत जेकी आहे इंसान खे गैरती बनाईंदी आहे, इंसान खे हया सेखारींदी आहे ऐं इंसान खे बुलंदीअ तरफ़ छिकींदी आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ऐं ॿुधायूं त माउ सां कंहिं क़िस्म जो कोई बि निकाह न थींदो। बाक़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि अलाह जे नबी जी जो मना कई त पोइ इहो पूरे इलाइक़नि जे अंदरि मना थी वई। हालांकि बाद में त पोइ काफ़र बि जेको आहे इन ॻाल्हि खां हया करणु लॻा त यार हे हाणे ॻाल्हि जेकी आहे हक़ीक़त में इहा हया ऐं शर्म खां ख़िलाफ़ु थी वञे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त इहो जेको वॾी हिकिड़ी जहालत आहे, इन खां तव्हांखे बचणु खपे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि कंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त साईं फ़िलाणो हिकिड़ो बंदो आहे, उन पंहिंजी सॻी माउ जे तरफ़ हिकिड़ो नियापो मोकिलियो आहे निकाह जे लाइ। कंहिं साहबी ॿुधायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त हिकिड़ो शख़्स आहे, उन पंहिंजी माउ जी तरफ़ जेको आहे निकाह जे लाइ हिकु ख़ितबो मोकिलियो आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद साहबा खे मोकिलियो। अलाह जे नबी फरमायो त बसि इन जो सर कटे करे ऐं मुंहिंजी तरफ़ खणी अचो। छाजे करे त हे अलाह ताला जो कुझु हदूं आहिनि। क़ुर में अलाह ताला हद बयानु कई आहे हिकिड़े क़िस्म जी, त हे मुंहिंजी हद आहे, हिन हद खां जेकॾहिं अॻिते टपियो तव्हां त पोइ तव्हां हद खां लंघंदड़ आहियो, पोइ तव्हां सरकश थियणु शुरू था थियो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि जो इल्मु पियो त पोइ साहबा विया उन जी तरफ़ ऐं साहिबनि सिर्फ़ु इहो ई कमु कयो त उनजी मुंडी लाहे करे ऐं खणी करे मोटी आया। हिन ज़माने जे अंदरि असांजो जाहिल खां जाहिल मुस्लमान हुजे, नादान खां नादान मुस्लमान हुजे, कंहिं क़िस्म जी कोई तमीज़ न आहे, कंहिं क़िस्म जी काई ख़बर न आहे, पर जेकॾहिं इहा ॻाल्हि ॿुधंदो पोइ उन खां छिरकंदो। जेकॾहिं उन खां ॿुधायो वञे त माउ सां निकाह हो चवंदो तौबा 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 ज़ारी, अलाह माफ़ु करे। छाजे करे इन ते थोरो नोट कजो, इहो अथव ईमान जी गिरत। इहा छा आहे? इहा ईमान जी गिरत आहे। नमाज़ नथो पढ़े, नमाज़ नथो पढ़े, पर इन जे अंदरि ख़ुदा ईमान जो असरु इहो रखे छॾियो आहे। ज़िना वॾी ख़राबु आदत आहे, पर कोई बि मुस्लमान इन खे भलो न सम्झंदो जेकॾहिं उन जे अंदरि ईमान जा कुझु ज़रा पियल आहिनि। शराब वॾी ख़राबु आदत आहे, पर कोई बि मुस्लमान पीअण खां बाद में बि उनखे भलो न सम्झंदो। ऐं जेकॾहिं अगरि तव्हां उनखे भलो सम्झो ऐं गुनाह न सम्झो, पोइ उन ॾींहुं तमामु वॾी तौबा कजो ऐं उन ॾींहुं तजदीद ईमान कजो ऐं कलमो विराए भरिजो। पोइ छाजे करे उहो इन करे त हाणे तव्हां क़ुर जी हद खां टपिया आहियो। पर कोई मुस्लमान चए थो यार बेहई वारो कमु आहे, शराब बि जे मथां ख़ुदा जी लानत थी अचे यार, पर हिकिड़ी मुंहिंजी आदत मां छा कयां। पर इहा ॻाल्हि नोट कजो, इनखे अलाह ताला तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो। छाजे करे अलाह ताला इनखे तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो? त हे गुनाह खे गुनाह तस्लीम करे थो न। साईं हाजी साहब, हे गुनाह खे गुनाह तस्लीम करे थो। ऐं जेको बंदो गुनाह खे गुनाह तस्लीम कंदो आहे न,
त अलाह ताला छा, अलाह ताला उनखे तौबा जो ई तौफ़ीक़ ॾींदो आहे। ऐं हिकिड़ो बंदो चवे त कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, हलो मुलनि जो जेको दिमाग़ ख़राबु थियो आहे, मौलवियुनि जो दिमाग़ ख़राबु थियो आहे, छा जो शराब हराम आहे? शराब जेको हराम न आहे, यादि रहणु खपे त इहो बंदो, तव्हां ॾिसो उन बंदे खे, उनजो मौत जेको आहे ईमान ते न थींदो, इन अल्फाज़नि में उहो काफ़र थी थो वञे। त अहल इल्म जेको आहे हमेशह इस्लाह कंदा आहिनि, ऐं अहल इल्म ईअं ॿुधाईंदा आहिनि जेको बि तव्हां वटि गुनाह आहे, जेको बि तव्हां वटि जेको बि गुनाह तव्हां कयो था, पोइ चोरी कयो था, ज़िना कयो था, शराब पियो था, मासीत कयो था, उन गुनाह खां बाद में ईअं चवंदा कयो त इहो कमु जेको आहे इंतिहाई बुछड़ो आहे, बसि अलाह ताला मुंहिंजी इन मां जान छॾाए, कमु ख़राबु आहे वॾो, अलाह ताला तव्हांखे तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो। पर जेकॾहिं उन गुनाह खे गुनाह न सम्झंदव, पोइ हली करे ख़ात्मो ईमान ते न थींदो, कुफ़र ते वञी करे ख़ात्मो थींदो। अबू जेल हुयो, उन चयो त मां पंहिंजे भाइटे जूं काफ़ी ॻाल्हियूं जेको आहे तस्लीम ठीकु लॻनि थियूं, काफ़ी ॻाल्हियूं अबू जेल जो काफ़ी ॻाल्हियूं ठीकु लॻनि थियूं, पर यादि रहणु खपे त मां वॾो आदी आहियां शराब जो, मां शराब जो इंतिहाई वॾो आदी आहियां, ज़िना जा इंतिहाई मां आदी आहियां। हाणे जेकॾहिं पंहिंजे भाइटे जी ॻाल्हि ते यकीन कयां थो, ईमान आणियां थो, त सुभाणे त पोइ वॾी मार पवंदी। काफ़र पंहिंजे उन कुफ़ुर खां, अदावत खां निकिरी न पिया सघनि, त इन जे करे अबू जेल चयो त इहे पाबंदियूं, इहे सख़्तियूं जेके आहिनि न, इहे असां बर्दाश्त न करे सघंदासीं, इहे सख़्तियूं असांखां बर्दाश्त थी न सघंदियूं, इन करे असां मुस्लमान ई नथा थियूं। त बंदो जेको आहे, इंसान जी तख़लीक़ अलाह कई आहे, ऐं अलाह ताला तव्हांखे हिकु तमामु वॾो मक़ाम ते पहुचायो आहे। पाण खे हक़ीर न सम्झो, तमामु मख़लूक़ात खां अलाह ताला तव्हांखे बहितर रखियो आहे। ॾिसो ख़ुदा तव्हांजी सरज़मीन ते वेठा आहियो, हिन सरज़मीन ते ख़ुदा तव्हांखे पाले बि अथो, तव्हांजी हिफ़ाज़त बि करे थो। कहिड़े एतबार सां हिफ़ाज़त थिए थी, कहिड़े एतबार सां? ॾिसो राति जो असां सभु सुम्ही पवंदा आहियूं, राति जो असां सभु सुम्ही पवंदा आहियूं, पंहिंजे बिस्तरे ते सुम्ही पवंदा आहियूं। अमीर माण्हू अंदरि बेड ते सुम्ही पवंदा आहिनि, दर बंदि, एयर कंडीशन अंदरि हले थी। ग़रीब माण्हू ॿाहिरि सुतो पियो आहे, अञा बि ग़रीब माण्हू वञी करे ॿनियुनि जे भरिसां सुता पिया आहिनि ॻोठनि में। ॾिसो राति जो जीअं सनाटो थींदो आहे, इन राति जे मौक़े जे अंदरि तमामु वॾा जीत, ज़हरीला जानवर ज़मीन जे मथां निकिरंदा आहिनि ऐं फिरंदा आहिनि, जंहिंमें विछूं थी वियो, टिंडण थी विया, अजीबो ग़रीब ज़हरीलियूं शयूं थी वियूं, इहे सभु चकर लॻाईंदा आहिनि। ॾिसो नासुनि जा ॿ हिसा सोरा खुलियल आहिनि, वात खुलियल आहे, कनु खुलियल आहे। हे अलाह ताला तव्हांजी हिफ़ाज़त कई आहे, जो तव्हांजा कन जा सोरा खुलियल आहिनि, नक जा सोरा खुलियल आहिनि ऐं वात जो सोरा खुलियल आहे, पर कंहिं क़िस्म जो कोई बि जेको जीत अंदरि नथो वञे, कंहिं क़िस्म जो कोई बि तव्हांखे तकलीफ़ नथो पहुचाए। तव्हां चओ था कंहिं क़िस्म जो कोई बि न बीठो आहे, हिफ़ाज़त थिए कीअं थी? तव्हांजे मथां अलाह ताला फ़रिश्तनि खे मुक़ररु करे छॾियो आहे, उहे फ़रिश्ता तव्हांजी हिफ़ाज़त कंदा, तव्हांखे ख़बर ई न आहे, तव्हांखे ख़बर ई न आहे त असांजी हिफ़ाज़त लाइ अलाह ताला कहिड़ो निज़ाम जोड़े छॾियो आहे। अलाह ताला कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं असांजे लाइ मुसख़र करे छॾियूं आहिनि। हक़ीक़त में गर्मी जो मौसम नाहे वणंदी, काफ़ी माण्हुनि खे, मूंखे ख़ुदि खे गर्मी जो मौसम ॾुखी लॻंदी आहे। हे मुजीब रहमान जो ज़हन आहे त गर्मी जो मौसम इंतिहाई ॾुखी आहे, मां बर्दाश्त नथो करे सघां। मुंहिंजो अकुल नाक़िस आहे, अलाह जो इल्मु कामिल आहे। यकीन तौर ते मुंहिंजे जिस्म खे का भलाई पहुचंदी हूंदी, अलाह ताला गर्मी जे मौसम में हेठि थी आहे। हे सभु माण्हू तड़पंदा आहिनि, पथड़ंदा आहिनि, यार छा थियो, गर्मी हो, जुमे जॾहिं सफ़ा वठिजी वियूं। यकीन कयो, का न का तव्हांजे लाइ बहितरी जो मामिलो आहे, अलाह ताला गर्मी जे मौसम खे लाथो आहे। हे जिस्म खां जेको पघर निकिरे थो, हे नॉर्मल ॻाल्हि न आहे, हे जिस्म खे तमामु बहितर ऐं तंदुरुस्त बणाए थो। इन खां बाद में गर्मी जी वञे थी, इन खां बाद में सर्दी थी अचे। सर्दी में यकीन तौर ते तव्हांजे लाइ कुझु न कुझु फ़ाइदो रखियलु आहे, जंहिंजे करे अलाह ताला सर्दी जो निज़ाम जोड़ियो आहे। ज़्यादा गर्मी थी वञे बंदो त बि परेशान थींदो आहे, ज़्यादा सर्दी थी वञे त बि बंदो जेको आहे
परेशान थी वेंदो आहे। त कुझु जेको आहे कुतुब जे अंदरि आयो आहे त जहन्नम में जेके अज़ाब थींदा उहे बि ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकु जेको अज़ाब आहे यकीन तौर ते उनखे जीअं क़ुर बि जेको आहे बयानु कयो आहे, हदीस बि बयानु कयो आहे त उहो अज़ाब बाहि वारो जहन्नम वारो अज़ाब आहे। काफ़ी रिवायतुनि में आयो त जहन्नम में कुझु अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि, कुझु अहिड़ा बि हिसा आहिनि जंहिंमें सर्दी जो अज़ाब आहे। ऐं यादि रहणु खपे त सर्दी जो अज़ाब बि जेको आहे उहो नॉर्मल न आहे, वॾो ख़तरनाक आहे। 12 मुल्कनि जे अंदरि कुझु रूल आहिनि। असांजे मुल्कनि जे अंदरि को क़ैदी हुजे उनखे मार ॾींदा, कुट ॾींदा, उनखे जिस्म खे तकलीफ़ पहुचाईंदा। 12 मुल्कनि में मार जो कोई ॿियो तरीक़ो आहे। हिकिड़े नंढे कमरे जे अंदरि सर्दी जे अंदरि उनखे छॾे ॾींदा। उन में ख़तरनाक हिकिड़ी एसी हलंदी, फ्रीज़र हलंदो। पोइ जीअं जो उहा एसी कूलिंग कंदी त हिन जी जिस्म जी कैफ़ियत जेको आहे चेंज थींदी शुरू थींदी वेंदी। ऐं सर्दी वारो जेको अज़ाब आहे वॾो ॾुखियो में ॾुखियो अज़ाब आहे। 12 मुल्कनि में कुझु पुलिस वारा मोजड़ा न आहिनि हणंदा, कुटींदा न आहिनि, बल्कि हिकिड़े कमरे में छॾींदा आहिनि, उन में एयर कंडीशन हलंदी आहे। जेतिरी एयर कंडीशन तेज़, जेतिरी कूलिंग तेज़, ओतिरी हिनखे जिस्म खे तकलीफ़ थींदी वेंदी। हिते असां इहो मुआइनो करे ॾिसूं त सर्दी जे जेकॾहिं गर्मी जो मौसम हुजे ऐं कमरे में एसी लॻल हुजे, उनजो कूलिंग वधी वञे त फौरी तौर उनजो बटण बंदि कंदा आहियूं, बर्दाश्त सर्दी न करे सघंदा आहियूं असां। त यादि रहणु खपे त अलाह ताला जहन्नम में जेके अज़ाब रखिया आहिनि उहो हिकु सर्दी वारो अज़ाब रखियो आहे, ॿियो गर्मी वारो अलाह ताला अज़ाब रखियो आहे। पनाह घुरो, तमामु घणी सर्दी खां बि पनाह घुरो ऐं तमामु घणी गर्मी खां बि पनाह घुरो। छाजे करे इंसानु इन खे बर्दाश्त न करे सघंदो आहे। मां अॻ में काफ़ी दफ़ा ॻाल्हि कई हुअमि त दुनिया में ॾिसो, दुनिया में अलाह ताला 2 शयूं मुसख़र करे छॾियूं आहिनि। दुनिया में कॾहिं बि बंदो हमेशह राहत न ॾिसी सघंदो, कॾहिं बि हमेशह टेंशन में न रहंदो, कॾहिं कॾहिं टेंशन, कॾहिं कॾहिं राहत। दुनिया में अलाह ताला 2 मरहलनि खे छॾियो आहे। 2 मरहलनि खे अलाह ताला दुनिया जे अंदरि छॾियो आहे। हिकु दुनिया जे अंदरि असरु आहे, जहन्नम जो दुनिया जे अंदरि हिकिड़ो असरु आहे, पर हक़ीक़त जहन्नम न आहे। उहो हक़ीक़त जहन्नम न आहे, पर जहन्नम जो असरु रखियलु आहे हिते। उहो इहो कॾहिं कॾहिं बंदो परेशान, इंतिहाई वॾो परेशान, फ़ौतगी थी वई, अबो गुज़ारे वियो, साईं औलाद गुज़ारे वई, अचानक को हादसो थी पियो, अचानक माल ख़तमु थी वियो, अचानक फैक्ट्रियुनि खे बाहि लॻी वई, अचानक दुकान खे बाहि लॻी वई। इन बंदे खे इहो जेको टेम आहे इहो क़ाइमु मक़ाम मौत जे मिसर ईंदो आहे। हे चवंदो यार ज़िंदगी में अहिड़ो ॾींहुं अलाह ताला मूंखे न ॾेखारियां, अहिड़ो ॾींहुं अलाह ताला मूंखे न ॾेखारियां। त हे दुनिया जे अंदरि असरु आहे जेको जहन्नम जो असरु रखियलु आहे, जहन्नम जो असरु रखियलु आहे। पर हक़ीक़ी जहन्नम न अथव। हक़ीक़ी जहन्नम जेकी आहे उहा इन खां वधीक ख़तरनाक आहे, उहा इन खां इंतिहाई मुश्किल आहे, जेकी मौत खां बाद में बंदो ॾिसंदो। अलाह ताला तमामु मुस्लमान जी हिफ़ाज़त फ़रमाए, ईमान जी सलामती अता फ़रमाए, तमामु मुस्लमान खे अलाह ताला जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। ॿियो दुनिया जे अंदरि हिकिड़ो ॿियो मरहलो आहे, जन्नत जो कुझु असरत अलाह ताला हिते रखी छॾियो आहे, उनजी हलावत महसूसु थींदी आहे तमामु अहल ईमान खे। तव्हांजी जेब में हिकिड़ो रुपयो बि न आहे पियो, अलाह ताला जे अहकाम ते 100% हलो था। तव्हांजी दिलि जे अंदरि ख़ुशी जी वॾी हिकिड़ी लहर ख़ुदि ब ख़ुदि उभरंदी आहे। कॾहिं कॾहिं तव्हां सां कोई कॾहिं इंसान बि न आहे, पर तव्हांजी दिलि जेकी आहे बिल्कुलु ॿाहिरि हूंदी आहे ऐं तव्हां चवंदा यार दुनिया में रहण जो अञा ज़्यादा मौक़ो मिली वञे, उमिरि थोरी अञा वॾी थी वञे, पर उनजो तालुक़ु यादि रहणु खपे पैसे सां न हूंदो आहे। बग़ैर पैसे खां बि इहा हलावत महसूसु थींदी आहे। इहे 2 असर अलाह ताला दुनिया जे अंदरि रखिया आहिनि, पर अलाह ताला ॿुधाए छॾियो त इहे ओरिजिनल जेके शयूं आहिनि न, इहे हिन आख़िरत में उनखे हासिलु कयो। उनजे बारे में अलाह ताला साफ़ तौर ते क़ुर नाज़िल करे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां अलाह ताला दुनिया जे अंदरि का हिकिड़ी बि अहिड़ी शइ न छॾी आहे जंहिंखे अलाह ताला बयानु न कयो हुजे। सभई शयूं अलाह ताला वाज़े तौर ते बयानु करे छॾियूं। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में अंदरि अचणु यकीन तौर ते तमामु मुस्लमाननि जे लाइ वॾी सआदत आहे। हे काफ़ी कुझु बेवकूफ़ माण्हू जेके चवनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते अचण ते
असांजे तरफ़ इशारो ॾींदा आहिनि तव्हांजी ख़ुशी न थींदी आहे। यार दुनिया जे अंदरि कोई मुस्लमान थी सघे थो अहिड़ो जंहिंखे इहा ख़बर हुजे त रबियुल अव्वल महीने जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद आहे ऐं उहो ख़ुशि न थिए। जंहिं ॾींहुं मूंखे पुटु पैदा थियो उन टाइम ते मां वॾो ख़ुशि थी वियुमि। हालांकि मुंहिंजे पुट जी छा हैसियत आहे, मुंहिंजे पुट जी छा हैसियत आहे। असां साहिबनि जे जूते जे बराबरि बि न आहियूं, पर घर में औलाद पैदा थी आहे, बंदो इंतिहाई वॾो ख़ुशि थींदो आहे। ऐं जेकॾहिं काइनात जा रसूल हिन सरज़मीन ते आया हुजनि त मुस्लमान ख़ुशि न थींदो? त न साईं तव्हांखे जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण ख़ुशी न आहे। अब ठीकु आहे, ख़ुशी कहिड़े एतबार सां मल्हाइजे? जे जीअं असां कयूं था ईअं तव्हां कयो। छा कजे? छा कजे? छा चे लाइटूं लॻाए छॾियो, झंडा जेको लॻाए छॾियो, ऐं जीअं असां रोडनि ते डांस कयूं था ईअं डांस कयो, पोइ असां चवंदासीं तव्हांखे रसूल सां मोहबत आहे। तौबा कयो न फेल खां, तौबा इस्तग़फ़ार कयो। छा इहो तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि कॾहिं बि कंहिं रबियुल अव्वल ते महीने में कयो? तव्हां खां पुछा करणु चाहींदो साईं, ॿुधायो हिन ज़माने में मुस्लमाननि खे नबी सां ज़्यादा मोहबत या साहिबनि खे ज़्यादा मोहबत? साहिबनि खे यकीन तौर ते ज़्यादा मोहबत। अल्लाह जो कसम आहे, साहिबनि जी मोहबत मां जेकॾहिं असांखे हिकिड़ो फ़ीसद या हिकिड़ी पॉइंट मिली वञे न, असांजी निजात लाइ काफ़ी आहे। हिकिड़ो हिसो असांखे 100 हिसे मां हिकिड़ो हिसो साहबा जी मोहबत जी, जेकी उन्हनि रसूल सां मोहबत कई, हिकिड़ो हिसो असांखे मिली वञे न, असांजे लाइ निजात लाइ काफ़ी आहे। साहिबनि जे ज़माने में अलाए केतिरा 12 रबियुल अव्वल आया, अलाए केतिरा। साहिबनि कंहिं क़िस्म जो कोई इहो अमल न कयो, बल्कि साहिबनि ॿुधायो त रसूल सां जेकी असुली मोहबत आहे न उहा रसूल जी इतबा आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान हकीम में बि ईअं फरमायो, ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे ॿुधाए छॾ, जेकॾहिं मां अल्लाह सां मोहबत करणु चाहिनि था न फत्तबिऊनी, तो नबी जी इतबा कनि। बसि नबी जी इतबा कयो, नबी जी इतबा कयो, अल्लाह ताला मोहबत तव्हां सां कंदो। नबी जी इतबा में छा आहे? नबी जी इतबा में आहे ज़बान मां गिला खे कढी छॾियो, ज़बान मां चुगली खे कढी छॾियो, ज़बान मां कूड़ खे कढी छॾियो, अखियुनि में हया पैदा कयो, मुस्लमाननि खे धोखो न ॾियो, मुस्लमाननि सां ॿ नंबरी न कयो। जंहिं शइ जो हुकुम अल्लाह ताला ॾिनो आहे उन ते 100% हलो। हे रसूल सां अल्लाह जो कसम आहे वॾी वॾी मोहबत आहे। बाक़ी ज़िंदगी में गिला बि आहे, चोरी बि आहे, ठगी बि आहे, ॿ नंबरी बि आहे। ऐं कोई मूंखे चयो त साईं सिर्फ़ु जेको 12 रबियुल अव्वल में झंडियूं लॻायो, बल्ब लॻायो ऐं रोडनि ते डांस कयो, बसि रसूल जी मोहबत मिली थी वञे। अल्लाह जो कसम आहे हे गुमराही आहे। पोइ इस्लाम अञा ॿियो कुझु घुरे पियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम अञा ॿी कुझु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो हिन ज़माने जी तरफ़ आया, अल्लाह जे नबी हिकिड़ी हिदायत जो तमामु वॾो हिकिड़ो नूर खणी आया। ऐं हिन इस्लाम जे करे जेको असांखे घरु वेठे मिलियो आहे, जेको तव्हांखे मस्जिद में सिर्फ़ु जुमे ते हिकिड़ो घंटो बयानु ॿुधणो थो पए ऐं हिकिड़ो घंटो मूंखे बयानु करिणो थो पए, ऐं नमाज़ खां बाद में असां पाण खे वॾे दर्जे जा मुस्लमान सम्झूं था। अल्लाह जो कसम इन दीन जे करे रसूल खे वॾी तकलीफ़ पहुती आहे। हे दीन को ईअं न पहुतो आसानी सां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का जे अंदरि दावत हलाई, अल्लाह अकेलो आहे, अल्लाह खां सवाइ कोई बि इबादत लाइक़ु न आहे। अक्सर उते दुश्मन थी विया। अल्लाह ताला हुकुम ॾिनो, हे नबी हितां हिजरत कर, मां अल्लाह खे हले मां हेॾो नुक़सानु ॾींदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई, राति जे मरहले में निकिता, अबू बकर सिद्दीक़ सां गॾु निकिता, गारे सोर जे अंदरि वेठा, 2-3 ॾींहं उते लॻा। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां निकिता। जीअं निकिता रस्ते ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र कयो। हे छा आहे? हे तकलीफ़ आहे, दीन तकलीफ़ सां पहुतो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हलिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकत जो वक़्तु असर जो अॻिते ॾिसंदा वञो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया अॻिते, हिकिड़ी जॻह ते पहुता, जंहिं जॻह जो नालो कदीद हुयो। इलाइक़ो कोई हिकिड़ो रेगिस्तान जो, उते कंहिं क़िस्म जो कोई बि बिल्डिंग तयारु न हुई। उते हिकिड़ी झूपड़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुझु खाधे जी ज़रूरत पई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुझु पाणी पीअण जी ज़रूरत पई। अल्लाह जे नबी खे इल्मु थियो त हिन झूपड़ी जे अंदरि कुझु न कुझु हूंदो, का न का शइ हूंदी हिते खाइण जे लाइ मिलंदी।
विया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झूपड़ी क़रीब थिया, ॾिठो त उन जे अंदरि हिकिड़ी औरत आहे वॾी उमिरि जी। उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ खे हुकुम ॾिनो त हिन खां पुछा कयो का शइ आहे? त उन औरत चयो बिल्कुलु असां बि रेगिस्तान इलाइक़े में वेठा हूंदा आहियूं, असां वटि का शइ बि न आहे, हथ खे पाणी बि असां वटि न आहे, इंतिहाई ग़रीब आहियूं। मुंहिंजो मुड़ुसु वेंदो आहे ॿकरियूं चारे करे शाम जो जीअं मोटींदो आहे खीर ते गुज़ारो कंदा आहियूं बसि। जेके जानवर हुयो उहे मुंहिंजो मुड़ुसु जेको काए वियो आहे। उमे माबद इहा औरत हुई, नालो हुओसि उमे माबद। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र हिकिड़ी नंढी ॿकरी ते पई जेकी इंतिहाई लागर हुई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो इन ॿकरी खे इजाज़त ॾियो था मां ॾोहां। त उन औरत चयो जे साईं इन जे अंदरि का शइ बि न आहे, एतिरी लागार आहे जो इहे पंहिंजे पेरनि ते बीह बि नथी सघे। अबू बकर सिद्दीक़ फरमायो इहा वाक़ई पंहिंजे पेरनि ते बीह न पई सघी ॿकरी, एतिरी लागर यानी एतिरी कमज़ोर। ऐं जेकी कमज़ोर हुजे उन मां खीर कहिड़े क़िस्म जो निकिरंदो, न निकिरंदो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां अलाह जो नबी आहियां, मूंखे इजाज़त ॾियो, अलाह ताला पंहिंजे फज़ुल सां खीर जो बंदोबस्तु कंदो। उन औरत जेकी इजाज़त ॾिनी, छो त मालिक हुया, इजाज़त वठणु इंतिहाई ज़रूरी हुई। उन औरत इजाज़त ॾिनी जिन जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत वारा हथ रखिया। यादि रहणु खपे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जॻह ते हथु लॻायो उते अलाह ताला जनम जी बाहि हराम करे छॾी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं कपिड़े खे इहे वाक़िया मां बाद में आणियां थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ जे अंदरि अलाह ताला एॾी बरकत रखी आहे जंहिं जॻह ते रखनि अलाह ताला उहो बरकत खां ख़ाली न छॾींदो, बरकत ई बरकत हूंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिणनि जे अंदरि हथु विधो ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला फरमायो त ॾिठुमि त उन जे अंदरि खीर जारी थी वियो। उन ॿकरी जेकी खीर ॾियण जे क़ाबिल ई न हुई उन मां खीर जारी थी वियो। हाणे हे उहो फेल आहे, हे उहो कमु आहे जिते इंसान जो अकुलु जेको आहे रहिजी वेंदो आहे। अकुलु रहिजे थो, अकुलु ख़तम में वञे थो न हिते ॾिसो, अकुलु ॾिसो हिते टकराइजे थो त कीअं थी सघे थो हिकिड़ी ॿकरी हुजे बि कमज़ोर ऐं जंहिंजे अंदरि बीहण जी सलाहियत न हुजे त इहो खीर कीअं ॾेई सघे थी, यकीन तौर ते नथी थी सघे। पर इनखे चइबो आहे रसूल जो मुजिज़ो। अलाह जे नबी थणनि जे अंदरि हथु विधो ऐं खीर जेको आहे जारी थींदो वियो, जारी थींदो वियो। अबू बकर सिद्दीक़ पीतो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पीतो, उम्मे माबद रज़ी अलाह ताला अनहा पीतो। इन औरत इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके थांव हुजनि उन थांव खे बि भरे ॾींदासीं। थांव भरबा विया ऐं घर जे अंदरि रखंदी वई, उहा औरत रखंदी वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे मंज़िल ते पहुचणो हुयो, मदीने तरफ़ वञिणो हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त खीर पी करे निकिता, शाम जो मुड़ुसु मोटी आयो। मुड़ुसु पुछा कयो त अॼु हिन ॿकरी खे टाइट थो ॾिसां, हिन ॿकरी खे टाइट थो ॾिसां। उन औरत फरमायो अॼु जेको असांजे तरफ़ हिकिड़ो महिमान आयो, मुंहिंजी अखि कॾहिं बि उन महिमान खे न आहे ॾिठो, कॾहिं बि। उनजो हुस्न मां छा बयानु कयां, उनजो कमाल मां छा बयानु कयां, उनजो हलण खे मां छा बयानु कयां, उन्हनि जे चहिरे मुबारक खे कीअं बयानु कयां, उनजे पेरनि मुबारक खे कीअं बयानु कयां, हथनि खे कीअं मुबारक कयां। मुंहिंजी ज़बान जे अंदरि ओतिरी तासीर न आहे, ओतिरी ताक़त ई न आहे। पोइ बि मुड़ुस खे पुछा कईं जेकॾहिं अगरि तूं ॿुधाए थो, पुछा थो करें पोइ तोखे ॿुधायां थी। यानी ईअं लॻे पियो त ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते कपिड़ा पाए करे लथो हुयो। चहिरो इंतिहाई हसीन हुयो ऐं क़द जेको आहे मुतवसित हुयो। इख़लाक़ जेको आहे हिन सरज़मीन ते मुंहिंजी हेॾी हयाती आहे कॾहिं न ॾिठो आहिनि। उहो शख़्स आयो, उन चयो त मां हिन खीर खे ॿकरी खे हथु विझां, इन खां बाद में हिन मां खीर जारी थी वेंदो। एॾा उनजा बरकत वारा हथ हुया, हथु जीअं जो वेंदे पोइ खीर जाम थी वियो। हे ॾिसंदो घर जा सभु थांव खीर खां भरिजी विया थी। मुड़ुस खे बि हैरानगी लॻी। मुड़ुसु जो त बसि हाणे इन जे मथां ईमान आणिणो आहे, मुस्लमान थियणो आहे। यानी हे हक़ीक़त में जेकी सिफ़ात खणी आयो आहे हे नबी आई। हिननि इरादो कयो त हाणे वाक़ई मदीनो जेको आहे इंतिहाई परे आहे, बसि हलंदासीं अन क़रीब जेको आहे संबत करे हलंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सफ़र खे जारी रखियो। अचानक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे क़रीब पहुता। हाणे मदीने वारनि जी मोहबत ॾिसिजो, मदीने वारे जी मोहबत ॾिसिजो। अमूमन हे पैगम्बर जी सिफ़ात आहे। पैगम्बर जंहिं इलाइक़े जे अंदरि हूंदो आहे उन इलाइक़े वारा क़दुरु घटि कंदा आहिनि। मक्का जे अंदरि हुया, मक्का वारनि ख़्यालु न कयो, पर अलाह ताला इहा नेमत काॾे मोकिले छॾी, फौरी तौरु मदीने जी तरफ़ अलाह ताला मोकिले छॾी। मदीने वारनि खे ख़बर पई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था। उते साहब अॻ में विया हुया, उतां जा अलाए केतिरा साहबी आया, मके जे अंदरि मुस्लमान थिया। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त वञो तव्हां उते मदीने में रहणु शुरू कयो। जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में पहुता, साहबिन जो असां पंहिंजी घर वारनि खे तयारु कयोसीं, नंढे ॿारनि खे तयारु कयोसीं,
हाँ, नंढड़नि छोकिरियुनि खे तयारु कयोसीं, साहबा जा नौजवान पुट उन्हनि खे तयारु कयोसीं, सभिनी खे चयोसीं हली करे इस्तक़बाल कयो, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में पहुचनि था। साहिबनि जो कसीर तादाद में असां जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इस्तक़बाल कयोसीं ऐं परे खां ॾिठोसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था। ऐं साहबा इन रिवायत खे हीअं बि बयानु कयो, साहबा चयो त हे मोहबत जी अलामत ईंदा साहबा ई ॾिसिजो। साहिबनि जो पहिरें न बीठासीं, असां मुसलसल असांखे हफ़्तो थियो रोज़ु वञी करे इस्तक़बाल में बीहंदासीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं था अचनि। छो त हे ज़मानो आहे कॉल लॻाए करे तकड़ि में पुछा करे सघूं था साईं मौलवी साहिबु किथे पहुतो आहे, त साहबा चयो उन टाइम त ख़त बि ज़मानो न हुयो मुश्किल सां। पोइ असां पूरो हफ़्तो वञी करे बीहूं पिया अॻिते त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु था अचनि, सुभाणे था अचनि। इहो पूरो हफ़्तो जेको असां इस्तक़बाल कयोसीं। अचानक अहिड़ो ॾींहुं मदीने वारनि जे लाइ अलाह ताला रहमत जारी करे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदरि क़दम मुबारक रखियो। नबी जे क़दम जे अंदरि अलाह ताला रहमत रखी आहे, हथ जे अंदरि बि बरकत रखी आहे। अलाह जो क़स्म, नबी जो हथ जंहिं जंहिं साहबी खे लॻो न, उन साहबी जो मक़ाम अलाह ताला जन्नत पहुचाए छॾियो। जन्नत में अलाह ताला उन्हनि जो आला मक़ाम करे छॾियो। साहिबनि ॿी हिकिड़ी रिवायत नोट कई, उन साहिब जो हिन टाइम नालो अॻ में मां बयानु ठीकु ठाकु करे चुको आहियां 2-3 साल पहिरियां। उन साहिबी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन साहिबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो साईं मुंहिंजी दावत ते तव्हां अचो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर दावत क़बूल कंदा हुया। अलाह जे नबी फरमाया फ़लाणी तारीख़ ते तो वटि ईंदासीं। उन साहिबी ठीकु ठाकु इंतज़ाम कयो। इंतज़ाम करे इन खां बाद में जेको कुझु मानी रखियईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो। ऐं साहिबिन दस्तरख़ान, हे साहिबिन जो सुनत अमल अथव, दस्तरख़ान साहिबिन रखियो, उनजे मथां मानी रखियूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानी मुबारक खाई करे दस्तरख़ान खे हथु लॻाया। जंहिंजे हेठां मानी साहिबिन रखी हुई न, मथां मानी रखी हुई, उनखे हथु लॻाया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु मुबारक ईअं फिराया हुया। पोइ साहिबिन चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मानी मुबारक खाई करे ऐं अलाह जे नबी त हलिया विया। पोइ हिन साहिबी जो अचानक हिकिड़े ॾींहुं जेको आहे रूमाल जेको दस्तरख़ान वारो हुयो उहो बाहि जे अंदरि किरी पियो। साहिबी नामुमकिन थी वियो त इहो हाणे सड़ी वियो, इहो सड़ी वियो। पर काफ़ी टाइम खां पोइ बि ॾिठईं त उहो बाहि जे अंदरि ईअं सिधो जेको साबित बीठो आहे। साहिबी फौरी तौरु कढी वरितो ऐं ॿाहिरि रखी, ॾिठईं त बाहि जो असर त कंहिं क़िस्म में कोई बि न आई। पोइ ॿिनि साहिबिन खे दावत ते घुराईं, इहो मंज़र ॾेखारण जे लाइ ॿिनि साहिबिन खे दावत जे लाइ घुराईं। साहिबिन खे अचो मां तव्हांजी बि दावत थो कयां, अचो। साहिबिन दावत लाइ बीठा, दावत लाइ जीअं जो साहबा आया, साहबा जी वॾी कसीर जमायत आई दावत ते। मानी दस्तरख़ान तयारु थी वियो, मानी उन साहिबी लॻाई, मानी लॻाए करे पोइ साहिबी ॾिठो दस्तरख़ान खे असां धोतो त न आहे। उन ई दस्तरख़ान खे जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु लॻायो हुयो उनखे असां धोतो त न आहे। पोइ साहिब जो इहो मंज़रु हाणे साहबा जा ॾाढो खुलबो, इहो मंज़रु साहिबिन खे वञी करे ॿुधाइबो। सभिनी साहिबिन खे ईअं कतार में विहारे करे ऐं साम्हूं जेको आहे बाहि जो हिकु चूल्हो हुयो, इहो दस्तरख़ान खणी करे बाहि जे अंदरि सटई। साहिब हैरान थी विया त हिन साहिब जो दिमाग़ कमु त नथो करे। दस्तरख़ान जेकॾहिं मेरो थी वञे उनखे ज़रूरत पवंदी आहे धोअण जी, त हिन बाहि जे अंदरि साहिबी खां पुछा कयो हिन बाहि खे अंदरि तूं कीअं मोकिले छॾियो। चयो मंज़रु ॾिसिजो, 2-3 मिंट बीहो। 2-3 मिंट जीअं जो गुज़रिया उहो दस्तरख़ान बाहि खां उहो ई छिके करे कढियईं, कंहिं क़िस्म में कोई बाहि असरु न कयो। हिन जो कॾहिं तूं मौजूदो हथु कयो आहे। चए मौजूदो कुझु बि न आहे, हे रसूल जी बरकत आहे जंहिं हिकिड़े दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं महिमान नवाज़ी ते घुरायमि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, मानी मुबारक खाधऊं, इन दस्तरख़ान ते पंहिंजा हथ मुबारक फैलायूं। अलाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, उहो ॾींहुं आहे, हे ॾींहुं आहे जॾहिं बि दस्तरख़ान जे मथां मिटी चढ़ंदी आहे, बाहि जे अंदरि मोकिले छॾींदो आहियां, साफ़ु थी करे ॿाहिरि निकिरंदो आहे, बाहि जो असरु इन दस्तरख़ान ते नाहे बीहंदो। पोइ कसम खणी करे तव्हांखे ॿुधायां थो, इहो हथु जंहिं जंहिं साहिबी जे मथां आयो, छा उनजे मथां बाहि जो असरु थींदियो? जंहिं साहिबी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीने सां लॻायो, अबू बकर खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीने सां लॻायो, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे सीने सां लॻायो, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे सीने सां लॻायो, ऐं जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीने सां लॻाए उन छा मिसाल आहे? दुनिया जे अंदरि कंहिं क़िस्म में कोई बि असां मिसाल जेको आहे बयानु नथा करे सघूं। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में बरकत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां असां इंसानियत वारो टाइटल खयों आहे। असां हक़ीक़त में जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न अचनि न दुनिया जे अंदरि, त मां चवां थो जेके अरबनि जे अंदरि जालत हुई न, इन खां वधीक हिन टाइम असां जाइल थी वञूं आहे। जेके अरबनि जे बारे में असां ॿुधोसीं न, हे कमु कंदा अरब,
अल्लाह जो कसम ज़मानो जियालत में तरक़ी करे वञी आहे, पर हे अल्लाह ताला असांजे तरफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो जंहिंजे सदक़े सां पूरी काइनात जेको आहे रोशन थी वई, पूरी काइनात जेको आहे रोशन थी वई। त उन नबी जे तरीक़े खे जेको आहे फॉलो कयो। सहाबा त कंहिं मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात खे न छॾियो आहे, कंहिं मौक़े ते। मां ॻाल्हि हिकिड़ी कई हुयमि त ॾिसो इन टाइम तव्हां मुस्लमान आहियो, अॼु खां तक़रीबन 50-60 साल पहिरियां ॿाहिरि मुल्क में हिकिड़ो ईसाई हुयो, उन हिकिड़ो किताबु जेको आहे जोड़ियो, उन चयो त हिन किताब जे अंदरि मां 100 जेको आहे बंदनि जा नाला एड कंदुमि ऐं पर मां उन्हनि जे मथां एतदाल कंदुमि। यानी ईसाई मज़हब में रही करे हुयो ईसाई मज़हब में रही करे, पर मां हिन 100 माण्हुनि जा हिन जे अंदरि नाला नोट कंदुमि, 100 शख़्सियत नाला हिन जे अंदरि एड कंदुमि, पर उन जे अंदरि मां एतदाल कंदुमि। उन 100 शख़्सियत जा नाला तारीख़ मां कढिया, 100 शख़्सियत जा नाला तारीख़ मां कढिया, पोइ लिखंदो वियो, सभिनी जी हिस्ट्री चेक कंदो वियो। इन खां बाद में चई हाणे मां तरतीब ॾींदुमि त सभिनी खां हिन दुनिया जे अंदरि सभिनी खां ज़्यादा इख़लाक़ वारो, सभिनी खां ज़्यादा बहादुर, सभिनी खां ज़्यादा ज़हीन ऐं सभिनी खां ज़्यादा उम्मत ते कंट्रोल करण वारो जेको आहे ईसाई हुजण जे बावजूदु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो लिखियो फर्स्ट नंबर ते। ऐं ईसा अलैहिस्सलाम, हालांकि पाण त ईसाई हो न, ईअं लिखिया न मां ईसा अलैहिस्सलाम खे यार पहिरों थो कयां, हुन जो न एतदाल खां मां कमु वठंदुमि। 3 नंबर ते ईसा अलैहिस्सलाम जो नालो लिखियईं, 2 नंबर ते अञा ॿिए कंहिंजो लिखियईं, 3 नंबर ते ईसा अलैहिस्सलाम जो नालो लिखियईं। चई फर्स्ट नंबर ते जेको आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जे अंदरि कामयाबु इंसान आहिनि। ईसा आया ॿिया, उन्हनि पुछा त कहिड़ी वजह खां, हे तूं पंहिंजे मज़हब खे जेको आहे बदनाम करे छॾियो, मुस्लमान जे हथ में तूं ॻाल्हि ॾेई छॾी, कहिड़े एतबार सां तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो लिखियो आहे, हज़रत मुहम्मद तूं लिखियो आहे, कहिड़े एतबार सां? उन चयो ॾिसो एतदल खां कमु वठो। ईसा अलैहिस्सलाम इन दुनिया जे अंदरि आयो हो न, त ईसा अलैहिस्सलाम सिर्फ़ु हिकिड़ी महिनत कई, उहा इहा महिनत कई त ईसा अलैहिस्सलाम सिर्फ़ु तौहीद ते कमु कयो, अलाह ताला जा अहकाम जेको आहे पहुचाया, मुख़्तलिफ़ ईसा अलैहिस्सलाम मौजज़ा ॾेखारिया। हक़ीक़त ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला तमामु वॾा मौजज़ा ॾिना हुया। मुर्दनि खे ज़िंदा करणु हे वॾो मौजज़ो आहे, बरस वारी बीमारी खे दूरि करणु हे वॾो मौजज़ो आहे, मिट्टी जा कबूतर ठाहे करे, सोली सिंधी मां ॿुधायां, मिट्टी जा पखी ठाहे करे ऐं इन खां बाद में उनखे हथ में रखे करे ऐं सिर्फ़ु ईसा अलैहिस्सलाम ईअं फूक ॾियनि, उहो ज़िंदा थी करे उॾणु लॻे, त हे वॾा मौजज़ा आहिनि। ईसा अलैहिस्सलाम जा इहे मौजज़ा असां जॾहिं ॾिसूं था, हिस्ट्री जे अंदरि तरक़ी कयूं था, त शायदि कंहिं पैगम्बर खे मिलिया हुजनि, मिट्टी जो परिंदो ठाहे करे सिर्फ़ु फूक ॾियनि, कुम बि इज़्निल्लाह, अल्लाह जे हुकुम सां उथी वञे, उहो पखी जेको उॾणु लॻे आसमान ते पहुची वञे। मोल माण्हू हुजे, आवाज़ हिन खे हलाइसि, हिकिड़ो हलाइसि, त हे यकीन तौर ते तमामु वॾो मौजज़ो आहे ईसा अलैहिस्सलाम जो। ऐं मुर्दनि खे ज़िंदा करणु इहा वॾे में वॾी क्वालिटी जेकी आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। हालांकि ईसा अलैहिस्सलाम ज़ाहिरी तौर ते ॿुधाइनि पिया ऐं ज़िंदा करे इन खां बाद में साफ़ ॿुधाइनि पिया त हे अल्लाह जेको आहे ज़िंदा कयो आहे, मथां उमत जेके सुभाणे गुमराह थिए। त हिन टाइम बि काफ़ी जेके ईसाई आहिनि न, त उन ईसनि जो काफ़ियुनि ईसाइनि जेके गुमराहनि जो अक़ीदो इहो आहे त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा हुयो, माज़अल्लाह। और दलील में वरी इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि त ॾिसो हिन सरज़मीन ते कोई बि अहिड़ो नबी न आयो आहे जंहिं मोल खे ज़िंदा कयो हुजे। असां इन बेस ते त चऊं था न ईसा अलैहिस्सलाम जेको आहे माज़अल्लाह अल्लाह आहे, त असां चऊं था ईसा अलैहिस्सलाम ख़ुदि जेको आहे बयानु करे वियो आहे, इंजील जे अंदरि ख़ुदि बयानु थियल आहे त ईसा अलैहिस्सलाम ईअं फ़रमायो त मां जेको ज़िंदा कयां थो अल्लाह जे अमुर सां ज़िंदा कयां थो, अल्लाह जो अमुर थींदो आहे बाद में मां ज़िंदा कंदो आहियां, ऐं अल्लाह हुकुम ॾींदो आहे त हिन जॻह ते वञी करे फ़िलाणे खे ज़िंदा करिणो आहे, त पोइ जेको मां ज़िंदा कंदो आहियां। त हुन ईसाई खां पुछा कयो त तूं सभ खां फर्स्ट नंबर ते ईसा अलैहिस्सलाम नालो ॾियनि न, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो लिखियो आहे? उन चयो ॾिसो ईसा अलैहिस्सलाम जे अंदरि इहा हुई त ईसा अलैहिस्सलाम तौहीद ते बयानु कयो, तौहीद ते महिनत अल्लाह जी दावत पहुचाई। इन खां बाद में ईसा अलैहिस्सलाम मज़हबी हिकिड़ो कमु तमामु वॾी लेवल ते कयो, बाक़ी इन खां अलावा ईसा अलैहिस्सलाम ॿियो कमु कुझु बि न कयो। ऐं जॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिस्ट्री खे मां पढ़ां थो त उन मज़हबी कमु वॾो उरूज ते कयो, अल्लाह ताला जी तौहीद खे फैलायो,
अल्लाह ताला जे अहकाम खे पब्लिक ताईं पहुचायो। ॿी नंबर ते जेकी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ख़ासियत आहे उहा आहे पॉलिटिक्स, यानी हुकूमत। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का जी हुकूमत खे कंट्रोल में कयो, मदीने जी हुकूमत खे कंट्रोल में कयो, शाम जी हुकूमत में उन जे साहिबनि उनखे कंट्रोल कयो। यानी नबी जो जेको फ़िक्र हो न उहो पूरी मुल्की लेवल ते हुयो, सिर्फ़ु मज़हब ते कमु न पिया कनि, यानी पूरी इंसानियत ऐं वर्ल्ड जे मथां कमु पिया कनि। ऐं इन ख़ासियत जे करे मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरें नंबर ते नालो लिखियो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके तरीक़ा आहिनि, जेके अहकाम आहिनि, उन मां ईसाई तस्लीम था कनि यार हिन ज़माने में। त वाक़ई जेको नबी कमु करे वियो आहे न उहो इंतिहा दर्जो करे वियो आहे। ऐं तव्हां मुस्लमाननि खे असांखे यकीन न आहे, मुस्लमाननि खे यकीन न आहे, पर ॾाढी छॾे करे नथो रखे यार, रिश्तो न मिलंदो। मां चवंदो कोई मुला हिन टाइम ताईं छड़ो मरी वियो भला, कोई हिस्ट्री जे अंदरि आयो त यार मुला हिकिड़े का तहरीर नोट कई हुजे यार मां ॾाढी रखी आहे, मूंखे माई नथी मिले। तमामु उलमा फरमाइनि था ॾाढ़ी वारनि जो फ़रिश्ता जेको हया कंदा आहिनि, ताज़ीम कंदा आहिनि। ॾाढ़ी ॾिसो हे मेन प्रोटोकॉल आहे हिकिड़ो। अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वास्ते ॿुधाए छॾियो, जन्नत में सभु बंदा जेके बि बंदा आहिनि, हे जेके उमती हे जीअं जन्नत में एंट्री कंदा, हे हिते ॾाढ़ी वारा आहिनि, जन्नत में जीअं जो पहुता बिल्कुलु हे लसा थी वेंदा। ॾाढ़ी कंहिं क़िस्म जो कोई बि चेहरे ते न हूंदी। वरी इहो मालूम थियो त हे सभिनी खे त ॾाढ़ी न हूंदी, हेठि जेके उमती आहिनि, पोइ डिटेल में इहो आयो सिर्फ़ु पैगम्बरनि खे ॾाढ़ी हूंदी। छा था सम्झो, यानी फ़ज़ीलत वारी शइ आहे त अल्लाह ताला पैगम्बरनि खे ॾे पियो न जन्नत में। जेकी बि शइ पैगम्बरनि खे जन्नत में मिले न ऐं हेठि उमती खे न मिले, यानी मालूम थियणु खपे त इहा तमामु वॾी इज़त वारी शइ आहे जेकी अल्लाह ताला नबियुनि खे ॾिनी आहे। असांजा नौजवान हिते रखण जे लाइ तयारु न आहिनि। ॾाढ़ी वारे जो ख़ुदा बि जेको हया थो करे, ख़ासि करे अछी ॾाढ़ी वारे जे बारे में काफ़ी हिस्ट्री आई आहे। त अछी ॾाढ़ी वारे खे अल्लाह बि ॾिसी करे फ़रिश्तनि खे चवंदो आहे हिन खां हिसाबु जेको आहे नॉर्मल वठंदा कयो, मूंखे हया थो थिए हिन खां। जीअं इस्लाम जे अंदरि अछी ॾाढ़ी कई हुजे, यानी मुराद छा आहे त आहे मुस्लमान, आहे मुस्लमान, पोइ ते खणी कहिड़ा बि कमु करे आयो, आहे मुस्लमान, अछी ॾाढ़ी थी वई आहे, सुनत बराबरि आहे, सुनत बराबरि आहे। त कम से कम फ़रिश्ता इहे ॾिसंदा यार हिन जेकी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे न, ज़िंदगी इहा ज़िंदगी मुस्लमान थी करे गुज़ारी आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़नि खे फॉलो कयो, तरीक़नि खे वठो। दुनिया जे अंदरि बि अल्लाह ताला इज़त ॾेखारींदो, आख़िरत जे अंदरि बि इज़त ॾेखारींदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा साईं जेको मीलाद साईं जेको शख़्स मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मल्हाए त छा पोइ उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत न आहे? अच्छा, हिन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीलाद जो कोई बि इनकारी न आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण जो कोई बि इनकारी न आहे। जंहिं ॾींहं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया आहिनि, इहो हर हिकु मुस्लमान ख़ुशि थींदो आहे, पोइ चाहे उहो देवबंदी हुजे, वहाबी हुजे, अहले हदीस हुजे, दुनिया जो हर हिकु बंदो ख़ुशि थींदो आहे। बाक़ी कुझु साथी असांखे इन ॻाल्हि ते मजबूर था कनि त न साईं तव्हांखे तेसि ताईं असां नबी सां मोहबत वारो न सम्झंदासीं जेसि ताईं तव्हां लाइटियूं लॻायो, झंडियूं लॻायो ऐं असां सां गॾु जेको आहे चौंक ते डांस कयो। इहे टे तव्हां कमु कंदव न, पोइ तव्हांखे नबी सां मोहबत आहे, न त असां जेको आहे तस्लीम न कंदासीं। त असां ॿुधाईंदो असांखे नबी सां जेकी मोहबत आहे न, उन मोहबत जो कंहिं खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे साईं, कंहिं बि मुस्लमान खे। कोई हिकिड़ो मुस्लमान उहो चए थो मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत आहे, त उहो मुफ़्ती खां कंहिंखां फ़तवा थोरी वठंदो, उहो कोई मुफ़्ती खां लिखत थोरी वठंदो साईं तूं मूंखे लिखत महिरबानी करे ॾे। यार इहे मामला दिलि जा आहिनि। हिन ज़माने में इहो तासुर ॾेखारे थो वञे त झंडियूं लॻाईंदव, लाइटियूं ॿारींदव, डांस कंदव त पब्लिक चवंदी तव्हांखे नबी सां मोहबत आहे। असां चवंदो इहे असां कमु न कंदासीं, पोइ चवंदा तव्हांखे नबी सां मोहबत न आहे। पोइ मां चवंदो जेको हुकुम मुजीब रहमान जे बारे में, उहो हुकुम अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, उहो हुकुम हज़रत उमर साईं जे बारे में, उहो हुकुम हज़रत अली साईं जे बारे में। वल्लाह मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो त साहबा जी पूरी ज़िंदगी अंदरि हिकु मरतबो रबिउल अव्वल महीनो न आयो,
यानी 40 मरतबा आया। साहबिन अहिड़ो तरीक़ो बिल्कुल भी इस्तेमालु न कयो आहे। साहबिन खे ज़्यादा मोहबत हुई ऐं 1400 साल खां बाद में हिन बंदनि खे साईं ॿुधायो थोरो यार। त मां चवंदो हिन ॻाल्हि खे ख़ासि न कयो, कोई बंदो नथो मल्हाए त हुनखे यार छो था चिड़ायो। हिकिड़ो बंदो नमाज़ जो पाबंद आहे, दुरूद शरीफ़ पढ़ण जो पाबंद आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तिबा करण जो पाबंद आहे, उहो जेकॾहिं तव्हां सां गॾु डांस न करे तव्हां चओ त हिनखे नबी सां मोहबत न आहे, पोइ त ज़ुल्म आहे, पोइ त ज़ुल्म आहे। हे हाणे हिकिड़ो वरी अलाए हिकिड़ो ग़रीब नादान हिकिड़ो माना इनखे चइबो आहे जहालत। इहो बंदे जी नात कढियो आहे न, यानी इनखे ग़रीब खे कंहिं क़िस्म जो कोई इल्मु न आहे, काई बि का सम्झ। मां चवंदो एतिरी बि हिनखे सम्झ न आहे जो हिनखे साफ़ी साफ़ जेको आहे सूरत फातिह पढ़ण जी बि ख़बर न हूंदी। चए भले सड़न कटड़ू मीलाद न छॾिबो, भले सड़न कटड़ू मीलाद न छॾिबो। यार कंहिंखे तूं ॿुधाईंदो, कंहिंखे तूं ॿुधाईंदो। रसूल सां मोहबत आहे त बंधन ॾाढी चढ़ी आहे, रसूल सां मोहबत आहे त बंधन पगड़ी पथी आहे, रसूल सां मोहबत आहे त मिंबर ते वेठा आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो, असांखे कंहिं खां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत न आहे त असांखे रसूल सां मोहबत न आहे, असांखे ज़रूरत न आहे, असांखे न खपे। असां उन तरीक़े खे फॉलो कंदा जंहिंखे यार कंहिं वरितो, जंहिंखे साहबा वरितो आहे न। त साहबा अहिड़ो कोई बि तरीक़ो न आहे मनायो। असां चओ था तव्हां कयो था न बिस्मिल्लाह तव्हां कयो, असां थोरी तव्हांखे एतिराज़ कयो या तव्हां न कयो। तव्हां भले लाइटियूं लॻायो, झंडियूं लॻायो, अल्लाह जो कसम आहे कंहिं क़िस्म जो कोई बि असांखे एतिराज़ न आहे, कोई बि असांखे एतिराज़ न आहे। झंडियूं लॻायो, लाइटियूं लॻायो, हा साईं, इन खां बाद में डांस कयो, मुजीब रहमान खे कंहिं क़िस्म जो कोई बि एतिराज़ न आहे। इस्लामी इनखे लेबल न ॾियो। इस्लामी जेकॾहिं इनखे लेबल ॾींदो न त पोइ माज़अल्लाह साहब जी पूरी हिस्ट्री में इहो मामिलो कॾहिं बि न आहे गुज़रियो, कॾहिं बि न आहे गुज़रियो। अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त 2.5 साल, हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जी ख़िलाफ़त तक़रीबन 11 साल, उस्मान साईं जी ख़िलाफ़त तक़रीबन 10-12 साल, हज़रत अली साईं जी ख़िलाफ़त 3.5 साल। हे केॾी वॾी ख़िलाफ़त आहे। 25 साल जो अरसो आहे विच में। इन 25 साल जे अंदरि साहिबनि त कॾहिं बि जेको इहो अमल न ॾेखारियो आहे। त अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं के माण्हू चवंदा आहिनि त को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, मुंहिंजो सजदो उनखे आहे जेको आहे इंसान जे पासे। साईं कुफरी कलमात इन खां बचण जी कोशिशि कयो। हे काफ़ी असांजा दोस्त जेको फेसबुक ते पोस्ट लॻाईंदा आहिनि न त को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, असांजो सजदो उनखे आहे जेको आहे इंसान जे पासे। हे सूफ़ी जेके अक्सर कुफर कलमा ॻाल्हाईंदा आहिनि। हिन जे अंदरि जेके कलमा नोट थियल आहिनि यानी साफ़ तौर ते इहे थियल आहिनि त माना असां अल्लाह खां अलावा ॿिए कंहिंखे सजदो कंदासीं, साफ़ तौर ते इहा ई आहे। पोइ चए साईं न साईं इन सूफ़ी जी साईं इहा मुराद न हुई, इन सूफ़ी जी इहा मुराद न हुई। मां कंहिंखे ज़लील कयां ऐं इन खां बाद में मां उनखे चवां साईं मुंहिंजी इहा मुराद न हुई, मूंखे त तोखे इज़त ॾियणी हुई। त साईं चवंदो साईं तुंहिंजी खोपड़ी बि पोइ अलाए ठीकु आहे न आहे, हे माण्हुनि जा ॾो मूंखे तूं घटि वधि ॻाल्हायो आहे, हे तूं मूंखे इज़त पियो ॾे। त काफ़ी सूफ़ी आहिनि जेके अहिड़ा यानी कुफर जा कलमा नोट कंदा आहिनि। त हे तमामु दोस्तनि खे मां नसीहत कंदो, कोई बि अहिड़ी पोस्ट हुजे न उनखे कटे छॾियो, कॾहिं बि हिनखे शेयर करण जी कोशिशि न कयो। हे कलमा कुफुर आहिनि। हे अक्सर जेके कम्यूनिट्स माण्हू आहिनि जेके सूफ़ी आहिनि दरिया, उहे इन क़िस्म जा अल्फाज़ जेको इस्तेमालु कंदा आहिनि। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे हिफ़ाज़त में रखे। बल्कि क़ुरान हकीम में अल्लाह ताला सूरत फुसिलत में इन जो मां दलील ॾियां पियो। अल्लाह ताला फरमाए वला तस्जुदू लिश्शम्सी वला लिल कमरी वस्जुदू लिल्लाहिल्लज़ी ख़लक़हिन्न। अल्लाह ताला छा फरमायो त कंहिं क़िस्म जो कोई बि जाइज़ न आहे तव्हां सिज खे सजदो कयो, चंड खे सजदो कयो, बल्कि सजदो कयो सिर्फ़ु अल्लाह खे। वल्लाह मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, हिन पूरी प्लेन अर्थ ते अल्लाह खां अलावा कंहिंखे बि सजदो न कयो वेंदो। अगरि अल्लाह खां अलावा ॿिए कंहिंखे सजदो करणु जाइज़ हुजे हा न, कंहिंखे जाइज़ हुजे हा न, त असां कंहिंखे सजदो कयूं ॿुधायूं, असां सजदो कयूं आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बर खे। इन खां वधीक काई बि शख़्सियत हिन सरज़मीन ते न आई। साईं ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक शख़्सियत आहे? अगरि अल्लाह खां बाद में अल्लाह इजाज़त ॾिए हा न त मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, सभ खां पहिरियां मुजीब रहमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में रोज़े ते वञी आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि जा हक़दार हुया। इन टाइटल जा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़दार हुया त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सजदो कयां। पर अल्लाह जे नबी पंहिंजी ज़िंदगी में सख़्ती सां साहिबनि खे मना कयो, ए साहिबा सजदो सिर्फ़ु अल्लाह खे आहे बसि। साहिबनि त यार
चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो फरमायो या रसूल असांखे तव्हां इजाज़त ॾियो असां तव्हांखे सजदो कयूं। अलाह जे नबी फरमाया ख़बरदार थी वञो, सजदो सिर्फ़ु अलाह खे कयो वेंदो, अलाह खां अलावा कंहिंखे बि सजदो न कयो वेंदो। हे साफ़ तौर ते साहिबनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहत कई। बाक़ी अहले इल्म सां साईं फोकस, अहले इल्म सां गॾु रहो, अहले इल्म सां जेतिरो गॾु रहंदव, आलमनि जी सोबत में जेतिरो रहंदव ओतिरो गुमराही खां बचंदव, ऐं जेतिरो अहले इल्म खां परे वेंदव ओतिरो गुमराही जो शिकार थींदव। छा साईं मैयत जे घर में 3 ॾींहंनि ताईं चुल्हो न ॿारणु खपे, छा इहा हक़ीक़त आहे? अच्छा, इहो हुकुम इन एतबार सां आहे त माना उन जे घर में ग़म हूंदो आहे, जंहिंजे करे उहे खाधे ऐं पीते जी तरफ़ फोकस न आहिनि कंदा, पोइ पाड़े वारा ऐं रिश्तेदारनि जे मथां इहो हक़ु लॻे थो त उहे पंहिंजे घर मां मानी जो या चांहि जो इंतज़ाम करे उन जी तरफ़ मोकिलीनि। छाजे करे जंहिंजे घर में फोतगी थी वेंदी आहे त उन ग़रीब खे न पचाइण ते दिलि कढ़ंदी आहे न चांहि करण ते, त उहो बिल्कुलु घर में न ॿारींदो। पर जेकॾहिं कोई नथो पहुचाए, असांजे ज़माने में अक्सर माण्हू नथा पहुचाइनि, त पोइ मजबूरनि में करणु बिल्कुलु दुरुस्त आहे। न कंदा त ग़रीब बुख मरी वेंदा। हराम कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। घर में फोतगी थी वई आहे, अगरि कोई रिश्तेदार या पाड़े वारो का शइ नथो मोकिले न खाधे पीते जी, त बिल्कुलु औरतूं घर में बाहि ॿारे सघनि थियूं, मानी पचाए सघनि थियूं, चांहि करे सघनि थियूं, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे। असांजे ज़माने में यार वॾो मामलो ॾुखियो थी वियो आहे, वॾो मामिलो ॾुखियो थी वियो आहे। जीअं माण्हुनि जो को घर में फोतगी थी वञे न, वॾो उन्हनि जे लाइ वेल थो थिए। हिकु नंबर ते उहो पीउ मरी वियो उनजो ग़मदार, ॿिए नंबर ते वरी जेके माइट अचनि था तबाही त उहे था अचनि यार। साईं मुंहिंजे लाइ चांहि घुरा, मुंहिंजे लाइ टिन घुरा, मां नेस्ले पाणी पीअंदो आहियां, ऐं यार मूंखे मादे जो असरु आहे, मां देग जो बत न आहियां खाईंदो मुंहिंजे लाइ होटल जी। हे चवंदो अबो त वियो आहे, अबो त वियो आहे, पर मां वॾो जेको आहे हिन माइटनि खां फाथो आहियां। त आसानी जो मामिलो यार कयो। मां काफ़ी दोस्तनि खे इहा सलाह ॾींदो आहियां त वञी करे ताज़ीअ ते दुआ घुरो था न, चांहि न पीओ हुते, चांहि न पीओ, तव्हां उते पाणी बि न पीओ, उते चांहि बि न पीओ ऐं पाणी बि उते न पीओ। छाजे करे त हाणे हिन टाइम असां वटि रवाज़ु बिल्कुलु थी वियो आहे। जेकॾहिं अगरि चांहि ऐं पाणी न ॾींदा न, यार कहिड़ो हुयो ज़ालिम। अभी ताज़ीअ ते वियासीं, चांहि पाणी जी बि सलाह न कयईं। यार तव्हांजो हिन ॾे आया हो न, तव्हां हिकिड़ा बंदा न आहियो, तव्हां सां गॾु 10,000 माण्हू ॿिया गुज़री विया आहिनि। हे माण्हू चवंदा आहिनि सिर्फ़ु मां वियो आहियां साईं, मां अकेलो वियो, मूंखे पाणी न पीआरियईं। अब तूं अकेलो वियो आहे, पर तोखां पहिरां हे 10,000 माण्हू गुज़री विया आहिनि हितां, 10,000 सां हिन मुंहुं ॾेई चुको आहे। त इहो सिस्टम बिल्कुलु न कयो, बल्कि हाज़ुरु कनि न, बोतल बि हाज़ुरु कनि, चांहि बि हाज़ुरु कनि न, उनखे जेको आहे बाइकआउट कयो। इहो बाइकआउट कंदो इंशाल्लाह इहो रशो ख़तमु थी वेंदो। असांजा ग़रीब माण्हू जेके यकीन कयो मां ॿुधायांव थो, व्याज ते पैसा खणी करे अॿे जी ताज़ीअ ते वेठा, ओदर ते पैसा खणी करे अॿे जी ताज़ीअ ते वेठा। हालांकि इन शइ जो त हुकुम जेको इस्लाम ॾिनो ई न आहे न। जेकॾहिं बिल्कुलु कुझु बि न आहे न, ईअं ख़ाली वेही रहो, बसि नॉर्मल तरीक़े सां वेही रहो, कोई दोस्त अचे। ऐं ताज़ियत में जेको बार बार जेको इहे दुआ असां घुरूं था न, हे बार बार यथ आमीन, वरी उथी बि करे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम, अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम, अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। हे तरीक़ो बि ठीकु न आहे, हे न आहे तरीक़ो ठीकु। असुली जेकी चेल चिबी थी वई आहे न, जंहिंजो अबो मरी वियो, उन खां पुछा कयो। हिकिड़ो माण्हू वेंदो, उहो चवंदो सिर्फ़ु हे साईं मुंहिंजे लाइ उथियो आहे, अलाह जो कसम आहे मां तुंहिंजे लाइ न आहियां उथियो, तोसां गॾु 2,000 माण्हू ॿियनि जे लाइ बि उथियो आहियां। उथ वे उथ वे उथ वे उथ वे, उन जी चेल बि जेकी आहे चिबी थी वञे। ताज़ियत जो असुली जेको तरीक़ो मां तव्हांखे ठीकु ठाकु ॿुधाईंदो, उहो कहिड़ो, अची करे बंदो दुआ करे, इन खां बाद में हथ बि उन जे लाइ ज़रूरी न आहिनि, अची करे सिर्फ़ु चवे त अलाह ताला तोखे सबुरु ॾे, तुंहिंजे अबे जी अलाह ताला मग़फ़िरत अता फ़रमाए, तुंहिंजे अबे खे अलाह ताला जन्नत में आला मक़ाम नसीब अता फ़रमाए। ताज़ियत इहा ई आहे बसि। पर जेकॾहिं हथु खणो था दुआ घुरी करे, इन खां बाद में बसि हिते वेठे जॻह ते साईं अलाह ताला मग़फ़िरत अता फ़रमाए, तुंहिंजे वालिद साहिब जे लाइ अलाह ताला बहितरीन मामिलो अता फ़रमाए। हे बहितरीनु ताज़ियत जो सिस्टम आहे। असां वटि ताज़ियत वरी ॿियो हिकिड़ो तव्हांखे नुक़सानु ॿुधायां थो। ताज़ियत अबो गुज़ारे वियो आहे, 3 ॾींहं ग़रीब वेठो आहे, मरी वियो साईं, कारोबार बि वियो, बिज़नेस बि वियो, 3 ॾींहं, हाणे दुकान बि बंदि, हाणे 3 ॾींहं वेठो आहे। हिकिड़ो साईं फ़ोन थो करे, साईं ठीकु आहे साईं मां न पहुची सघियुमि, 20 ॾींहं खां पोइ त दोस्त फ़ोन करे, साईं मां हिते पहुतो आहियां, ताज़ियत अचां थो। 25 ॾींहं खां बाद वरी ॿिए जी फ़ोन आई, साईं मां बि अचां थो। जंहिंजो घर में माण्हू मरी थो वञे, अलाह जो कसम, उहो 2 महीना कम खां बि रहिजी थो वञे।
3 ॾींहं खां मथे ताज़ियत बिल्कुलु न कयो, हलिया वञो, उथी वञो, आयो त आयो ठीकु आहे, न आयो त छॾे ॾियोसि। अरबन वटि ठीकु ठाक हिकिड़ो तरीक़ो आहे ताज़ियत जो, एतिरो बहितरु आहे अरबन जो हिकिड़ो ताज़ियत तरीक़ो, मां चवंदो अलाह करे हिते उहो अची वञे। साथी ॿुधायो साईं हाजी साहिब जे पुटु ॿुधायो असांखे, चई साईं उते एतिरो बहितरीनु तरीक़ो आहे ताज़ियत जो, एतिरो सुहिणो आहे त अरबन जो कोई बि इंतकाल करे वेंदो, दफ़न करे मोटी ईंदा, मग़रिब खां वठी करे इशा ताईं ताज़ियत ते वेहंदा, मग़रिब खां वठी करे इशा ताईं ताज़ियत ते वेहंदा। पोइ उन्हनि खे ख़बर आहे त मग़रिब ते सभु हिते जमा थींदासीं, उहो सभु पंहिंजे टाइम ते मग़रिब ते पहुची वेंदा, इशा ताईं दुआ बि थींदी, मानी बि खाईंदा, इशा खां पहिरियां वरी सभु हलिया वेंदा। वरी सुभाणे ते बि सेम इहो ई टाइम आहे, ॿिए ॾाड़े ते बि सेम इहो ई टाइम आहे। त केतिरो हाणे उनजो वक़्तु बची पियो, केतिरो टाइम यार बची पियो न, टाइम केतिरो बची पियो। ऐं ॿिए नंबर ते जेको इंतकाल करे वियो आहे, अबो इंतकाल करे वियो आहे, त घर पुट जेके आहिनि 3 ॾींहं कपिड़ा न मटाईंदा आहिनि। असां 3 ॾींहंनि कपिड़ा असां 3 ॾींहंनि खां पोइ वेंदासीं, बिल्कुलु यार ग़लति अमल था कयो। अबो इंतकाल करे वियो आहे न, अॿे खे अञा गुसुल ॾिनोसीं न, हेॾां अॿे खे गुसुल ॾिनोसीं। ॿिए नंबर ते ॾिसो पिया कपिड़ा चेक कयो, कपिड़नि में बदबू आहे, पघर आहे, अॿे जो अञा जनाज़ो पियो आहे न, वञी करे गुसुल खाने में कपिड़ा पायो, विंझी करे पायो, साफ़ कपिड़ा पायो, कोई बि ऐब न आहे। असां ग़रीबी ते ताज़ी ते वेठा कपिड़नि में एतिरी सफ़ा ढूंढ धप थी खयूं अचे यार, के अरे चए मूंखे दोस्ताना ॾींदा त अबो तुंहिंजो गुज़ारे वियो आहे, तूं वरी नवां तूं कपिड़ा पाईं, दोस्त जी एसी जी तेसी छॾे ॾियो दोस्तनि खे। यार असां दोस्तनि जे मथां ईमान थो अचे भला, दोस्तनि जे मथां कलमो भरियो आहे माज़ल्ला, माहौल खे छॾे ॾियो बिल्कुलु, सफ़ाई रखो, सफ़ाई खे ख़ुदा पसंदि थो करे। इंतकाल थी वियो आहे न, कंहिं मुफ़्ती मां वेठो आहियां फतवा मां थो ॾियां, इंतकाल थी वियो, कपिड़ा जेकॾहिं मेरा आहिनि न ख़राबु आहिनि, पघर वारी धप आहे, हिते असां वटि गर्मी आहे, धप थी वई न कपिड़नि में, उन ॾींहुं जनाज़े खां पहिरियां वञी करे विझो, पुट सभु विझनि, सभु पुट विझनि, जेकॾहिं विझण जी नौबत अची वई आहे सभु विझनि, ऐं इन खां बाद में कपिड़ा पाइनि, बिल फ़र्ज़ ख़ुशबू लॻाइण जी ज़रूरत पए, ख़ुशबू बि लॻायो, न आहे टेंशन। असां वटि यार अबो गुज़ारे वियो आहे, कपिड़ा बि न पाए, किना अफ़ाल करे वेह, सभु पाए, अहिड़ो माहौल न आहे यार। ईअं इस्लाम खे अहिड़ो जेको आहे न, अहिड़ी कैटेगरी में इस्लाम खे यार न पहुचायो। ख़ुदा जे वास्ते असांजी नादान जेकी पब्लिक आहे, जंहिंखे दीन जी सम्झ न आहे न, इन जे करे असांजा काफ़ी जेको माण्हू इहो था कमु कनि। अलाह ताला तमामु साथियुनि खे जेको आहे सम्झ नसीब था फ़रमाए। ॻाल्हियूं अञा घणियूं आहिनि, ॻाल्हियूं अञा घणियूं आहिनि, मूंखे छॾींदो मां पूरो घंटो जेको आहे तव्हां ते इन टॉपिक ते मां हली सघां थो, पर हाणे वरी तव्हांजो बि थोरो ख़्यालु करिणो आहे, गर्मी बि घणी आहे। इनशाला वरी नेक्स्ट टाइम में सही तलाक खां पोइ उन औरत सां ॻाल्हाइणु कीअं आहे, बिल्कुलु ग़लति आहे। घरवारी हुई उनखे तलाक ॾिनी न, 3 मरतबा तलाक थी वई, उहा घरवारी हराम थी वई। हाणे चए थो उन सां मां फ़ोन ते राब्तो करे सघां थो, नथो करे सघां, बिल्कुलु हराम आहे। तलाक खां बाद में औरत हराम थी वई, कंहिं क़िस्म जो कोई बि तव्हांजो उन सां गॾु तालुक़ु आहे जेको हाणे न ॻंढिबो। तलाक थी वई न त मामिलो क्लियर, बिल्कुलु परवाह ई न कंदा कयो, पोइ बसि बिल्कुलु परवाह न कंदा कयो। तलाक कंहिं औरत खे न कंहिं क़िस्म जो कोई बि ड्रैग न, कंहिं क़िस्म जो कोई बि सलाम न। जेसि ताईं मुंहिंजे निकाह में हुई अल्हम्दुलिल्लाह, हाणे निकाह खां निकिरी वई आहे न, दफ़ा थी करे वरी मार। पुराणी ॻाल्हि आहे हिकिड़ी ज़माने जी, हिकिड़ो दोस्त हुयो, उहो ॻाल्हि करे पियो त चए घरवारी मां सां ज़िद कयो तलाक ॾे, मां न पियो ॾियणु चाहियां, बार बार चई तलाक ॾे, त मां चयुमि थोरो खोपड़ी खां अकुल त करे यार, हिकिड़ी ॻाल्हि थी करे, चए न मूंखे तलाक खपे। काफ़ी टाइम सम्झाइण खां बावजूद बि नेठ न मुड़ी, तलाक मां ॾिनमि। हाणे चई मां फ़ोन करंदे मुंहिंजा पेर थी पकिड़े, मां वॾी ग़लती कई आहे, तोखां तलाक वठंदे मां वॾी ग़लती कई आहे, हाणे मां सां महिरबानी करे निकाह कर। त मूंखे जेसीं वाक़ई जेकॾहिं ऑप्शन थी सघे थो पोइ मां निकाह कयांसि, त मां निकाह न थींदो जेसि ताईं इहा औरत ॿिए कंहिं मर्द सां निकाह न करे। क़ुरान जो हुकुम आहे, हता तनके ज़ौजन ग़ैरहू, औरत कंहिं खां तलाक वठी आहे त हाणे फौरी तौरु हिन निकाह में नथी अची सघे, ॿिए कंहिं सां निकाह कंदी पोइ हिन निकाह में अची सघे थी। त जेसिताईं हाणे मुंहिंजा पेर थी पकिड़े, त असां ॿुधो न, औरतूं जेके नाक़ुसुल अक़ल आहिनि, ॻाल्हि खे ज़्यादा जेको सम्झंदियूं आहिनि, फौरी तौरु अलाए केतिरा यार असांजे मुआशरे में थोरी ॻाल्हि ते मुड़ुसु जेको हिकिड़ी ड्रेस न वठी नी, क्रीम न वठी नई, साम्बुल जेको टाइम ते न वठी नई, बसि जेको मूंखे हिन घर में न आहे रहणो, न रहंदुमि मां हिन घर में। वरी जेको पीउ आहे न, पीउ माज़रत सां चवां, उहो पीउ जेको उन छोकिरी आहे न, उहो बि वॾो बेवकूफ़ आहे। उनजी माउ जेकी आहे न, उहा बि वॾे में वॾी हिकिड़ी बेवकूफ़ आहे।
त औरत जो जेको पहिरियों मुड़ुसु हूंदो आहे न, जेको पहिरियों मुड़ुसु औरत खे इज़त ॾींदो आहे न, मां कसम खणी करे ॻाल्हि थो कयां त ॿियो मुड़ुसु जेको औरत खे इज़त न ॾींदो, उहो बार बार इहा तव्हां ॾींदो त पहिरें खां तलाक वठी आई आहियां, पहिरें खां तलाक, हाणे मुंहिंजो घर कीअं जेको तूं आबाद कंदी आहे। त जेको आहे वालदेन बि सम्झण जी कोशिशि कनि। घणा वालदेन बसि न्याणी चयो त मूंखे हिन घर में जेको आहे मज़ो नथो अचे, मासां जेको आहे मुड़ुसु बि जेको आहे सेट नथो हले, ससु बि जेको आहे ठीकु नथी हले, हा ॾेराणियूं बि मासां ठीकु नथियूं हले, मूंखे जेको खपे तलाक। त इहा वालदेन जी मां माज़रत सां चवां बेवकूफ़ी हूंदी आहे। फौरी तौर सां बसि असांजी न्याणी खे जेको तलाक ॾियो, तलाक ॾींदा इन खां बाद में वल्ला पूरे इलाइक़नि में रिश्तो न आहे मिलंदो। मूंखे अलाए केतिरनि जेको आहे इलाज के साईं ख़ुदा जे वास्ते, अलाह जे वास्ते निकाह जेको कराए ॾियो, छोकिरी खे तलाक थियल आहे। इलाज बाक़ाइदे इलाज काफ़ी औरतूं रुनियूं बि सही, त पहिरियों असांजे मुड़ुसु हुन सां क़दुरु न कईसीं। मां इहा आहे तव्हांखे सज़ा, इहा अलाह तव्हांखे जेको सज़ा ईअं आहे ठीकु तरीक़े सां अलाह ताला तव्हांखे सज़ा ईंदी आहे। जॾहिं बंदो हिकु नेमत जो क़दुरु न आहे कंदो त ख़ुदा उहा नेमत खसे वठंदो आहे न। त औरतूं बाद में रुनियूं बि सही, असां पहिरियों मुड़ुसु जी क़दुरु न कईसीं, त औरतुनि खे चवंदो मुड़ुसनि जी क़दुरु कयो। टेड़ो आहे सेड़ो आहे, ॻाल्हाइण जी ख़बर नथी पवे, उथण जी ख़बर नथी पवे, कम से कम ॾिसो कमाए त ॾिए थो न। अलाह जो कसम असांजो मुस्लमान जूं औरतूं वॾे सुकून जे माहौल में आहिनि। असांजे मुस्लमान जूं औरतूं असांजे घरनि में ईअं सम्झो बादशाही जे एतबार सां रहनि थियूं, बादशाही जे एतबार सां। ॿाहिरि मुल्क में ॾिसो औरतूं मर्दनि वांगुरु मज़दूरियूं कंदियूं आहिनि। चाइना जूं औरतूं वञी करे, चाइना में कॾहिं कंहिं नौजवान जो चकर लॻे न, वञी करे ॾिसो हुते, जीअं मर्द मज़दूरी कंदो आहे ईअं औरत मज़दूरी कंदी आहे। इस्लाम सिर्फ़ु ॾिसो केॾो सुहिणो इस्लाम बयानु कयो। इस्लाम इहो हुकुम कयो त औरत खे घर में विहारो इज़त सां, ऐं मर्द खे इस्लाम हुकुम कयो वञी करे तूं ॿाहिरि कमाए बि सही, ऐं खाधो पीतो वठी करे ऐं घरवारी खे इज़त तरीक़े सां खाराए। हे कंहिं प्रोटोकॉल ॾिनो, हे इस्लाम ॾिनो। अलाह ताला तमामु औरतुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं कंहिं पेशमाम जी तनख़्वाह घटि हुजे ऐं उन मां उनजो गुज़ारो न थिए, छा उहो इमामत खे छॾे करे ॿियो को कमकार करे सघे थो या न, या इमामत मां हथु कढे त पोइ छा उहो गुनाहगार थींदो। अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त कोई बि पेशमाम आहे, मस्जिद में इमाम आहे, तनख़्वाह घटि थी मिले, उन मां उनजो गुज़ारो नथो थिए, त काफ़ी असांजा दोस्त सुवाल कंदा आहिनि साईं पोइ छा असां इमामत खां हथु कढी सघूं था। जेकॾहिं ॾिसो हक़ीक़त में तव्हांजो गुज़ारो नथो थिए, ऐं जंहिंमें तव्हां घर जे एतबार सां ज़ालिम थियो था, यानी यकीन तौर ते घरवारी खे जेकॾहिं खाधो पीतो न ॾींदो ज़ालिम थींदो न, औलादी जेकॾहिं तरबियत न कंदो ज़ालिम थींदो न, पोइ उन एतबार सां इमाम जेको आहे इमामत मां हथु कढी सघे थो, कोई बि गुनाह न आहे। असांजे मथां फ़र्ज़ु आहे नमाज़ पढ़णु, चाहे अलाह ताला हुकुम कयो नमाज़ खे पढ़ो, अलाह इहो हुकुम न ॾिनो आहे त नमाज़ पढ़ायो। कंहिं बि पेशमाम जे मथां फ़र्ज़ु न आहे त उहो नमाज़ पढ़ाए, उनजे मथां फ़र्ज़ु इहो उहो पंहिंजी जेको नमाज़ पढ़ी। कंहिं बि पेशमाम जा हालात ठीकु न आहिनि, कंहिं मस्जिद में 3000 4000 तनख़्वाह मिले थी न, त उहो ग़रीब भले ॿिए हंधि ऑफर भलो थो मिले न, 40-50 हज़ार मिलनि था न, त उते वञी करे उहो कमु बि करे, नमाज़ जो पाबंदी इख़्तियार करे, क़ुर जी तिलावत कंदो रहे, अलाह जे हलाल खे फोकस करे हराम खे छॾे ॾे, हिन जे लाइ काफ़ी आहे। अलाह ताला हिन जे लाइ आसानी मामिलो था फ़रमाईंदो। मां ॾिठमि असांजे इलाइक़े में सलाहियत वारा पेशमाम, अलाह जो कसम पंहिंजी अखियुनि सां ॾिठा आहिनि। सलाहियत वारा पेशमाम, उन्हनि खे अलाह ताला ठीकु ठाक किरायत ॾिनी, ठीकु ठाक अलाह ताला उन्हनि खे तजुर्बो ॾिनो। ग़रीब इमामत मां निकिरी करे वञी करे फैक्ट्रियुनि में ॿार बीठा, पुछा गुज़ार छाजे खां, जंहिंसां क़दुरु ई न आहे। हिकु ॾियनि 8000 रुपया, हिकु ॾियनि 5000 रुपया, ॿिए नंबर ते हर हिकु जमायती ॿुधणी पवे। पोइ उन खां सोचियोसीं यार वञी करे फैक्ट्री में ॿार कमु कंदासीं, अलाह जे फ़र्ज़ खे त असां अदा कंदासीं, नमाज़ पंहिंजी पढ़ंदासीं, वञी करे फैक्ट्री में कम से कम 40-50 हज़ार मिलंदा, घर जो माहौल बि बहितर हलंदो, अलाह ताला आसानी मामिलो था फ़रमाईंदो। अलाए केतिरा सलाहियत वारा पेशमाम निकिरी करे ॿार फैक्ट्रियुनि में बीठा, ॿार मुल्क हलिया विया, अलाए केतिरा ठीकु ठाक पेशमाम। त हक़ीक़त में असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, उन हिकिड़ी पोस्ट लिखी, उन इहा ॻाल्हि कई त 30 साल खां बाद में बि 30 साल खां बाद में बि साॻे रेट ते मिलण वारियूं 2 शयूं अञा ताईं मौजूदु आहिनि। 30 साल खां बाद में बि साॻे रेट ते 2 शयूं मिलण वारियूं अञा ताईं मौजूदु आहिनि। पोइ लास्ट में लिखी हिकिड़ो पेशमाम, ॿियो मस्जिद मोज़िन। 30 साल खां बाद में साॻी हक़ीक़त आहे, 30 साल खां बाद में साॻी रेट ते 6000 ते 7000 ते 8000 ते, त इमाम छा कंदो? इमाम पोइ पिनंदो। इमाम जी पघार 6000 हूंदी न, त मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इमाम पोइ पिनंदो, इमाम सुवाल कंदो, इमाम दर दर ते पोइ धिका खाईंदो,
हे जेके मिसाल ॾींदा आहिनि साईं 6000 मां पेशमाम जी पूरी थी थी वञे, ॾिसो पेशमाम वॾा टेकियल आहिनि, ख़ुदा जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहो सिर्फ़ु दिलासो आहे, असुली इहा ॻाल्हि आहे ई न। असांजे काफ़ी मौलवी हज़रत बि इहा ॻाल्हि कंदा आहिनि साईं 6000 में पेशमाम जो गुज़ारो थी थो वञे साईं, 8000 मां माण्हुनि जो 90000 मां गुज़ारो नथो थिए, पेशमाम जो 6000 मां, ख़ुदा जो कसम खणंदो 6000 मां गुज़ारो नथो थिए। इहे सिर्फ़ु हवाला आहिनि मौलवियुनि जा। इहे पेशमाम पोइ ग़रीब पिनंदा आहिनि, इहे पेशमाम पोइ सुवाल कंदा आहिनि, ओधर खणंदा आहिनि, सामान पंहिंजो खपाईंदा आहिनि, जेके 6 ऐं 7000 ते पोइ तव्हांखे निमाज़ूं बि अहिड़ियूं पढ़ाईंदा। हा, जेके 6-7 ते बीठल हूंदा न, पोइ ख़ुदा जो ख़ुदा निमाज़ूं बि तव्हांखे अहिड़ियूं पढ़ाईंदा, निमाज़ूं बि तव्हांखे अहिड़ियूं पढ़ाईंदा। उन ग़रीब जो निमाज़ ते हिते बीठा हूंदा मुसले ते, सॼो ध्यानु ग़रीब जो ओॾे हूंदो, घरवारी बीमार यार हिनखे कॾहिं हाणे मां कंहिं खां कर्ज़ु वठां, हिते मुसले ते बीठो हूंदो, सॼो ॾींहुं सोचींदो हाणे त कंहिं खां मां उधर वठां, कहिड़े जमायती खां मां सुवाल कयां, इहे पुट बीमार मां कंहिंखे ॾिसां। त इहो पेशमाम ग़रीब पिनण खां, सुवाल करण खां अलावा ॿियो कुझु बि न कंदो। तव्हां चवंदो साईं तव्हांजो गुज़ारो कीअं थो थिए? अल्हम्दुलिल्लाह, मूंखे अलाह ताला कुझु जेको मुंहिंजा ज़रिया बणाया, न त मां कंहिं ज़माने में इमामत मां भॼी वञा, कंहिं ज़माने में, दावा सां सिधी ॻाल्हि थो कयां, कंहिं ज़माने मां मुजीब रहमान शार्ट थी वञा, पर अलाह ताला कुझु मुंहिंजो ज़रियो बनायो आहे, जंहिंमें मुंहिंजी इनकम घटि में घटि, हाणे बि कोई मूंखां पुछा करे न, जेके चवंदा साईं 6000 मां गुज़ारो थी थो वञे, 8000 मां गुज़ारो थी थो वञे, वल्ला मेंबर ते मां वेठो आहियां, 80000 रुपया मुंहिंजो ख़र्चु आहे हर महीने जो घर जो, 80000 रुपया। हाणे जेकॾहिं 6000 या 8000 मुंहिंजी हुजे त पोइ मां छा कयां? पोइ यकीन तौर ते या मां धाड़ो हणां, या मां माण्हू खां पिना, या मां 2 नंबरी कयां। त असांजे हिन ज़माने में 1 नंबर ते जेके मस्जिदूं ठाराइनि था, 1 नंबर ते उन्हनि खे मां जेको गुज़ारिश कयां थो, ऐं 2 नंबर ते जेके मस्जिदनि खे संभालनि था, मस्जिदुनि ते 2 करोड़ जो ख़र्चु आहे, पेशमाम जी तनख़्वाह 8000 रुपया। ख़ुदा जा बंदा 2 करोड़ छो ख़र्चु कई? करोड़ करे या बक़ाए जेको करोड़ बचे थो उहो आस्ते आस्ते मस्जिद जी इनकम में आणींदो वञे, हिकु पेशमाम खे ठीकु ठाक पघार बि ॾींदो वञे। इन ते कंहिं क़िस्म जो कोई बि कंप्रोमाइज़र न आहे, कोई बि टेंशन न आहे। पेशमाम चे पाण ई धिका थावा खाई करे सिधो हलंदो टाइम पास करे वेंदो, कोई मसइलो न आहे। वरी पेशमाम खे धमकी बि ठीकु ठाक ईंदी आहे, 6000 ते हले थो नथो हले, साईं महिरबानी करे हलूं था साईं, हलूं था, अलाए तूं नथो हले त 3000 ते हिकिड़ो ऑफर आयो आहे, वल्ला मां कसम खणंदो शिदा कोड़ी ॻाल्हि आहे यार, 6000 ते हले थो नथो हले, हा साईं हलंदो। पेशमाम नेट काॾे वेंदो ग़रीब खे, ॿी का तालीम बि न आहे, डिग्री बि न आहे, हुनर बि न आहे, हलंदो। न त 3000 जो ऑफर आयो थी, उनखे मां बीहारींदोमांइ, पोइ हे बांहूं बि वधंदो, ठीकु आहे साईं मूंखे रखो। पेशमामनि खे मज़बूत कयो, हर हिकु इलाइक़े जे अंदरि बहितर उनखे पघार ॾियो, तव्हांजूं नमाज़ूं ठीकु थींदियूं, तव्हांजूं नमाज़ूं जेको आहे दुरुस्त थींदियूं। ज़ालिम जेको आहे मुस्लमान कोई बि न थिए। अलाह ताला कुझु तव्हांखे जेको इख़्तियार ॾिना आहिनि, कुझु जेको इख़्तियार अलाह ताला इमाम खे ॾिना आहिनि, त हर इलाइक़नि में इमामनि जो जेको आहे ख़्यालु कयो, नथो कयो वञे। चङा भला दीनदार नथा कनि, मौलवी नथा कनि, मुफ़्ती नथा कनि, कंहिंजा ॾो रोऊं। ॻाल्हियूं साईं घणियूं आहिनि, टाइम जी किलत आहे, पर इंशाअल्लाह अञा घणो कुझु ग़म पियल आहे साईं, दिलि जे अंदरि घणो कुझु ग़म पियल आहे, घणो कुझु चवणो आहे। माण्हुनि जा एतिराज़, माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं, यानी इन शयुनि खे जॾहिं ॾिसंदा आहियूं न, बसि हिकिड़ो दीन आहे त उनखे जेको आहे माण्हू खणी करे हले थो।